अल्ताफ लगैरी फरमाइश से कलाम चवंदा उस्ताद बाबा मोहम्मद हुसैन वो बेजी न पवंदी खबर हुई जॾहिं पंहिंजो त जानी जुदा आशिक तो पहिरियां मूंखे ख़बर ई कोन पवंदी हर कंहिंजो खिलंदो ऐं टोकूं कंदो मूंखे ख़बर पई त मुंहिंजो चारई टंगूं निकिरी वियूं ये बेजी न पवंदी ख़बर हुई जॾहिं पंहिंजो त जानी जुदा हाणे सूरन मां सम्झी पत मुकर